ख़बर शामिल कंदासीं। नवाब शाह मां ब्यूरो चीफ तालिब हुसैन रिंद जे रिपोर्ट मुताबिक़ PIA इंतज़ामिया पारां सॼे मुल्क मां मुलाज़िमनि खे जबरी तौरु बरतरफ़ करण वारे अमल ख़िलाफ़ नवाब शाह में संदसि मुलाज़िमनि पारां सुखियो ख़ान रिंद, मोहम्मद अली चांडियो, साहब ख़ान जमाली ऐं ॿियनि अॻवाननि हथनि में प्ले कार्ड खणी नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त PIA इंतज़ामिया पारां हिकु VSS नाले हिकु फ्रॉड स्कीम आणे असांखे सब्ज़ बाग़ ॾेखारिया। उन बैदि 1924 मुलाज़िमनि खे जबरी तौरु बरतरफ़ करे छॾियो आहे, जॾहिं त 30 खां मथे इन सदमे में फ़ौत थी विया आहिनि। हिननि चयो त असांखे 25 साल थिया आहिनि पंहिंजूं ड्यूटियूं सरेअंजाम ॾेई रहिया आहियूं, जॾहिं त बक़ाया असांजा 10 खां 20 साल रहनि था, लेकिन असांखे जबरी तौर ते बरतरफ़ करे असां सां ज़ुल्म कयो वियो आहे। हिननि चयो त PIA असां मुलाज़िमनि खे मुख़्तलिफ़ हंधनि ते बदिली करे तंग कयो ऐं असांखे ज़हनी टार्चर कयो त जीअं हू पाण छॾे वञनि, जॾहिं त घटि पघार ते एतिरो परे ड्यूटी नथा करे सघूं, जॾहिं त हिन वक़्तु असां इंतिहाई कमपरसी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। हिननि मुतालबो कयो आहे त असां मुलाज़िमनि खे बहाल करे असां मां बेचैनी ख़तमु कई वञे, न त ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो।